अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। त दोस्तों अॼु हिकु शइ मां वॾी इम्पोर्टेंट वठी आयो आहियां। इहे हिनखे सभ खां पहिरियां त अनबॉक्स कंदासीं ऐं ॾिसंदासीं हिन जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि। त अचो गॾिजी इनबॉक्स था कयूं। पहिरियों मां इनबॉक्स करे चुको आहियां जिते वरिती, ऐं उते मां हिकिड़ो दफ़ो इनबॉक्स करे चुको आहियां, ॾिसी चुको आहियां। वरी मां चयो त पंहिंजे व्यूअर्स खे ॾेखारियां ऐं अचो त गॾिजी ॾिसूं था। तो दोस्तों इन जो ख़ाली ही दॿो आहे, हिन में का शइ कुझु वग़ैरह बि न आहे। ऐं हिन में ॾिसूं था त छा आहे, हिनखे हिते रखूं था। तो दोस्तों हिनखे खोलियूं था ऐं ॾिसूं था हिन जे अंदरि छा छा आहे। ओ वेरी नाइस यार, गुड। दोस्तों ही आहे, ॾिसूं हिन जे अंदरि ॿियो छा आहे। हिन जो कपिड़ो आहे, कवर आहे ऐं ॿी स्टैंड आहे। हिनखे अनबॉक्स था कयूं। हाणे हिनखे खोलियूं था। आहियां मां बि न ॾिसूं हिनखे हिते, ऐं हिनखे हिते खोलींदासीं। हिनखे ऑन थींदो, हिनजी लॉक आहे। तीन टंग बहुत ज़बरदस्त, तमामु बहितरीनु ये स्टैंड आहे। तव्हांखे बि जेकॾहिं यूट्यूब ते कमु करिणो आहे त तव्हांखे सभ खां पहिरियां हीअ शइ वठणी पवंदी। त दोस्तों हिनखे हाणे असां हिते ऑन कंदासीं, ऐं हिन जो जेको आहे ॿी शइ हीअ आहे जेका हिन जी मोबाइल हिते फासंदी। हिनखे हिते असां फीड था कयूं। हिनखे ऑन कंदासीं, फासींदासीं। सजाओ 20 मिनट पूरा थियनि। तो दोस्तों हिनखे अञा मथे कंदासीं। हीअ ॾिसो तव्हांजे साम्हूं निकिरे पई। हिकु तमामु बहितरीनु इम्पोर्टेंट चीज़ आहे। ऐं हिते असां हिनखे हिते रखंदासीं। हिन जी क़ीमत आहे 1150 रुपया, यानी 1150। हिन जी 1150 क़ीमत आहे। त हिन जो मां तव्हांखे रिज़ल्ट ॾेखारींदुसि मोबाइल में। मोबाइल मुंहिंजे घर जी ॿियारीस। त दोस्तों असां सभ खां पहिरियां हिन में मोबाइल फासाईंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिन जो रिज़ल्ट। हिते मोबाइल फासी वई ऐं हिन जो हाणे असां पासवर्ड ऑन कंदासीं। पासवर्ड ऑन कयो, थोरो नज़दीक आहे। दोस्तों हिन जो हाणे तव्हांखे रिज़ल्ट ॾेखारींदुसि केतिरो तमामु बहितरीनु रिज़ल्ट आहे। हिते कैमरा ऑन थी वई। हिते तव्हां ॾिसी सघो था त हिन जो तमामु बहितरीनु हिकिड़ो रिज़ल्ट आहे। ॾिसो तव्हांखे केतिरो न साफ़ु कमु करण में मज़ो ईंदो बाक़ाइदे जेकॾहिं तव्हां स्टैंड वठंदव त। दोस्तों हीअ हिकु स्टैंड तमामु बहितरीनु आहे। अगरि जेकॾहिं तव्हां बि यूट्यूब ते कमु करणु चाहियो था त तव्हांखे हीअ स्टैंड वठणी पवंदी। एतिरी महांगी न आहे, हीअ 1150 रुपए जी आहे। अगरि जेकॾहिं तव्हां बि यूट्यूब ते कमु करणु चाहियो था त स्टैंड वठो। त दोस्तों इहो ई अॼु जी वीडियो। उम्मीद थो कयां तव्हांखे अॼु जी वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगर वीडियो पसंद आई तो वीडियो को लाइक करना, कमेंट्स करना, चैनल के सब्सक्राइब कर घंटी बटन ते लाजमी क्लिक करना। ऐसी तेज़ निज़ाम मोहम्मद यासीन के इजाज़त। अल्लाह।